लाइको तव्हां या परे कोन हुआसीं, पर प्रैक्टिकली कॉन्टेक्ट में पहिरियों दफ़ो आयासीं। कोशिशि असांजी इहा ई रही त तव्हां सां गॾु, तव्हांजे मसइलनि सां गॾु हिकिड़े घर वांगुरु बियूं। ऐं असांजी इहा कोशिशि हुई, मुंहिंजे ऐं मुंहिंजे दोस्तनि जी, मुंहिंजे भाइरनि जी, तव्हां सां ऐं असां गॾिजी हिकिड़ी फैमिलीअ वांगुरु कमु कयो आहे। सियासतदान ऐं अवाम वारो असांजो तव्हां सां तालुक़ु कोन रहियो आहे कॾहिं बि। इनशाला इहो कोन रहंदो। हिकु दफ़ो दुबारा इलेक्शन जो टाइम आयो आहे ऐं असीं उमेद था कयूं त जहिड़े नमूने सां तव्हां पोइ दफ़े साईं तारिक शाह खे ऐं मूंखे हिकु अहिड़ी कामयाबी ॾियारी हुई जंहिं कामयाबी दुनिया जूं अखियूं खोले छॾियूं हुयूं। PS 62 ते त मुखालिफ़ जी ज़मानत ज़ब्त थी हुई। 13,000 कुझु वोट हुन खया हुआ ऐं 35 खां 36,000 वोट पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं हिन नाचीज़ खे तव्हां ॾिना हुआ। ऐं साईं तारिक शाह खे 30,000 खां मथे जी लीड हुई। आउं सम्झां थो त हिन दफ़े इनखे पीणूं कंदा त दुनिया खे ख़बर पए त पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु बि सिंध में मज़बूत आहे ऐं जहिड़े नमूने सां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सिंध जे माण्हूअ जी ख़िदमत कई आहे। मूंखे यादि आहे